अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना यकफ़ुरूना बिआयातिल्लाहि व यक़्तुलूना अन्नबिय्यीना बिग़ैरि हक़्क़िन व यक़्तुलूना अल्लज़ीना यअमुरूना बिल क़िस्ति फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम उलाइका अल्लज़ीना हबितत अअमालुहुम फ़िद्दुन्या वल आख़िरह वमा लहुम मिन नासिरीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत आल इमरान जा 2 रुकू बयान थी चुका है। 2 रुकुन में 20 आयतूं बयान थी वियूं। हाणे 3 नंबर रुकू आयत नंबर 21 ऐं 22 तिलावत कई वई। शुरू सूरत खां वठी अल्लाह तबारक व तआला यहूदिन ऐं नसरानिन जे एतराज़न बहस मुबाहिसे ऐं ग़लत दावाउनि जा बयान ऐं उन्हनि जा जवाबात बयान फरमाया। याद हूंदो अव्हांखे त हुननि जी दावा हुई त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह हुआ, नऊज़ु बिल्लाह। या वरी चयूं त अल्लाह ताला जो पुटु आहे, नऊज़ु बिल्लाह। टियों अक़ीदो उन्हनि जो हुयो तस्लीस जो त 3 मां 3 आहे, नऊज़ु बिल्लाह। उन ते अल्लाह तबारक व तआला वक़फ़े सां दलाइल भी बयान फरमाया, तंबीह ऐं तालीम भी कई। वो अॼु जेका आयत तिलावत कई वई, इन आयत जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला मदीने जे यहूदिन सां मुखातब आहे। पहिरियनि आयतुनि में ॼण त यहूदिन ऐं नसरानिन सां गॾे करे मुखातब हो, छो त उन्हनि जो गॾियल अक़ीदो अहिड़ो हो। हाणे हिन आयत जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला मदीने जे यहूदिन सां मुखातब आहे त मुंहिंजे नबीअ जे दौर में तव्हां हो, तव्हां पंहिंजे पुराणे अक़ीदे ऐं पंहिंजे पुराणे दौर जे माण्हुनि खे ॾिसो। तव्हांजा अब्बा ॾाॾा पुराणे दौर में कहिड़ियूं कहिड़ियूं हरकतूं कंदा आया, उन्हनि खे सज़ाऊं कीअं मिलियूं नाफ़रमानीअ जे करे। सुधरी वञो, जे न त तव्हांखे ॿियोड़ी सज़ा ॾींदासीं। उन्हनि खे पंहिंजे उन पुराणे दौर जूं, पंहिंजे वॾड़नि जूं उहे हरकतूं, उहे साज़िशूं, उहे मनसूबा, उहे ग़लत कार्य उन्हनि खे यादि ॾियारायूं वयूं। जीअं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त बनी इसराइल जे क़ौम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ 3 पैगंबर अहिड़ा मोकिलिया हुआ जिन जे मथां आसमानी किताब नाज़िल थिया। पहिरें नंबर ते मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम। इन्हनि 3 पैगंबरनि जे मथां तौरात, ज़बूर, इंजील ये 3 किताब नाज़िल थिया। उन खां पोइ जेतिरा भी पैगंबर सगोरा बनी इसराइल जे क़ौम में ईंदा रहिया, उनखे आसमानी किताब न मिलियो, बल्कि वही जे ज़रिए उनखे रहनुमाई मिलंदी। उहे इन्हनि तौरात, ज़बूर, इंजील 3 किताबनि जे मातहत रही करे, उन्हनि जे तालीम तरबियत खे चंबड़ी करे आसमानी वही जे ज़रिए सां बस कम हलाईंदा। दीनी अहकामात जेके तब्दीलियूं, जेके अहकामनि में अल्लाह तबारक व तआला नई का तब्दीली या मट सट या उनखे नओं को हुकुम बयान फरमाईंदो हो, जिब्राइल अलैहिस्सलाम अची करे पैगंबर खे ॿुधाए वेंदो, पैगंबर सगोरो ईअं कंदो। हाणे उलमा मुहद्दिसीन एतिरे क़दुरु बि लिखियो आहे त बनी इसराइल जे अंदरि अक्सरियत पैगंबरनि जी बनी इसराइल जे क़ौम मां पैदा थी आहे। माना 1.25 लख कमो पेश पैगंबर जेके आया
उनमें अक्सरियत 3 हिस्सा बनी इस्राइल में आया। ऐं बनी इस्राइल जे माण्हुनि वरी हरकतूं कहिड़ियूं कयूं? उलमा मुहद्दिसीन त एतिरे क़दुरु बि लिखियो आहे त हिकिड़े हिकिड़े शहर में 50 पैगंबर हूंदा बनी इस्राइल वारे दौर में, 100 पैगंबर सगोरा हूंदा हिकिड़े हिकिड़े शहर में। माना इहा क़ौम एॾी ज़िद्दी हुई जो हिकिड़े कंहिंजी मजाल ई कान हुई। अल्लाह तबारक व तआला हुननि जे रहनुमाईअ जे लाइ हिक हिक शहर में 50 नबी ख़लके छॾिया, पैदा करे छॾिया, चूंडे छॾिया। 100 पैगंबर सगोरा हिकिड़े हिकिड़े शहर में। पोइ हिननि ज़ालिमनि छा कयो? हिकु दफ़े सुबुह जे पहर में 43 पैगंबरनि सगोरनि खे क़त्ल कयूं। सुबुह जे पहर में 43 पैगंबर सगोरा गॾिजी करे। तूं वरी असांखे हिकु ख़ुदा जी पैरवीअ जे लाइ तो तंबीह करी? पैगंबर सगोरो चवे त हा भाउ इहा त ॻाल्हि सच आहे, ईअं त चइबो दौला शरीक हिकु ख़ुदा मार। वरी ॿिए वटि अचनि, तूं बि असांखे उहा ई ॻाल्हि थो करी? हा, वरी हुनखे मार। 43 पैगंबर सगोरा क़त्ल करे छॾियो। वरी उन्हनि पैगंबरनि जे वफ़ात खां पोइ, शहीद थियण खां पोइ ॿिया माण्हू थिया 170 जेके उनखे नसीहत करण लॻा। छो भेण अहिड़ा बेकार थिया हो, अहिड़ा ज़िद्दी खणी थिया हो, चङाई जेको तव्हांखे ॾसे उनखे इहो फट मारियो था, क़त्ल था कयो। नथा मञो त दौड़ पायो, नथा मञो हलिया वञो, नथी ॻाल्हि से हिन मचे चुपड़ी करे निकिरी वञो, विड़ो था, मारियो था, क़त्ल था कयो पंहिंजे मोहसिननि खे जेके तव्हांखे चङाई ॾसनि, जेके तव्हांखे हिन दुनिया जे ज़िंदगीअ में कामयाबीअ जो राज़, आख़िरत वारे ज़िंदगीअ जे कामयाबीअ जो राज़ तव्हांखे ॿुधाइनि, उन्हनि खे मारियो था। वरी हिननि छा कयो? 170 माण्हू इहे नसीहत करण वारा जेके क़ौम मां उभरिया पैगंबरनि खां पोइ, हिननि ज़िद्दी क़ौम जे माण्हुनि शाम जे पहर में उन्हनि खे बि मारे छॾियो। सभु जो सभु एॾा वॾा ज़िद्दी ऐं बेकार, ज़िद इनाद जे बुनियाद ते। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो मदीने जे यहूदियुनि खे जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुखालफ़त में मुक़ाबले में निकिरी पिया, अल्लाह तबारक व तआला उनखे ज़रा उहो पोयों माज़ीअ जो पुराणो 1000 साल पुराणो अहवाल ॿुधायो त तव्हां न मुंहिंजे पैगंबर जे मुक़ाबले में था अचो यहूदी हो। तव्हांखे इहा ॻाल्हि यादि आहे तव्हांजे अबनि ॾाॾनि बनी इस्राइल वारनि असांजे पैगंबरनि सां छा कयो? पोइ ख़बर अथव असां बि उनखे सज़ा कहिड़ी ॾिनी? अल्लाह तबारक व तआला ज़रा उन ॻाल्हि खे बयानु कंदे फरमायो इन्नल लज़ीना यकफुरून बिआयातिल्लाह, जिन माण्हुनि असांजे अल्लाह जे आयतुनि जो इनकार कयो आहे त हीअ अल्लाह ताला जी तरफ़ खां हुकुम कोन्हे, इहो पैगंबर जो पंहिंजो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ईअं चयो हुयो न मके जे माण्हुनि त पंहिंजा हथ जा ठाहे थो अचे, आयतूं खणी थो अचे, अल्लाह ताला जी तरफ़ खां कोन्हनि। अल्लाह ताला हुनजी चैलेंज ॾिनी, जेकॾहिं हीउ पंहिंजे हथ जी ठाहे थो अचे त तव्हां बि हाणे ॾेखारियो भला, मुक़ाबिलो कयो। मुंहिंजो सुहिणो नबी त दुनिया में कंहिं वटि पढ़ियो बि कोन्हे, तव्हां सभु पढ़ियल गॾु थियो भला। मुंहिंजे नबीअ जो त कोई उस्ताद बि कोन्हे, तव्हां सभु पाण बि पंहिंजे उस्तादनि खे बि गॾायो। जॾहिं त शेर व शाइरी ऐं तालीम जो दौरु आहे तव्हांजो, सभु गॾिजो। सॼो क़ुर न सही, सॼी हिकिड़ी सूरत न सही, हिकिड़ी का आयत करे ॾेखारियो, नंढड़ी सूरत इन आयत इन जहिड़ी हाणे ॾेखारियो भला। जे इंसान आहे हीउ करे सघे थो, तव्हां बि करे सघो था न, हाणे ॾेखारियो, पर कोन थी सघियो। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नऊज़ बिल्लाह मुख़्तलिफ़ तरह सां चवण लॻा हाज़ा साहिरुन कज़ाब, नऊज़ बिल्लाह। हिन जे बयान में एॾो असर आहे जहिड़ो जादूगर, कीअं चयूं नऊज़ बिल्लाह। वरी कंहिं महिल चऊं त न अल्लाह ताला ते कूड़ थो हाणे, अल्लाह ताला ईअं कोन चयो आहे। वरी कॾहिं चऊं त ॿी जुन्न, जिन जो असर आहे हिनखे तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे चढ़ाए पियो अथसि नऊज़ बिल्लाह। कीअं चयूं? अल्लाह तबारक व तआला इन ज़िद्दी क़ौम खे जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चङी तरह बचपन खां वठी ॼाणे पई, क़ुर तो फरमाए यारिफूनहु कमा यारिफून आबाहुम अबनाहुम, पंहिंजे पुटनि खे जीअं सुञाणींदा घर जे भातियुनि खे, ईअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सुञाणींदा।
पोइ ज़िद्दियत जे बुनियाद ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार पिया कनि। अल्लाह से फरमायो, ॿुधो, इन्नल लज़ीना यकफ़ुरून बिआयातिल्लाह, जिन असांजी आयतुनि जो इनकार कयो आहे, व यक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरि हक़, ऐं असांजे पैगंबरनि सॻोरनि खे बि नाहक़ जिन क़त्ल कयो। हाणे इन लफ़्ज़नि सां ॻाल्हि पोइ ते हली वई बनी इस्राईल जो पुराणे नस्ल जे तरफ़। अल्लाह तबारक व तआला फरमायो, व यक़्तुलून अल्लज़ीना यअमुरून बिल क़िस्ति मिनन नास, पैगंबरनि खे क़त्ल त कयूं, पर जेके माण्हू हक़ सच चवण वारा उन्हनि जे आॾो आया उन्हनि खे बि जिन क़त्ल करे छॾियो। फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, सोना नबी इन्हनि मके जे यहूदनि खे ॿुधाए त उन्हनि जे लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु कयो आहे। ॿुधाइण खे ख़ुशख़बरी, उहे तव्हांजा आबा ॾाॾा हा न, तव्हांखे पंहिंजे ख़ानदान दर ख़ानदान, नसुल दर नसुल मालूमात आहे न पंहिंजे वॾनि जी तेड़ा सिधी हुआ। असांजे पैगंबरनि जे मुक़ाबले में उनखे क़त्ल कयूं, सालिहनि नेकनि माण्हुनि खे बि क़त्ल कयूं, उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी अज़ाब जी ॿुधाए हिननि खे। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थियो, ॾोह कयो उन दौर जे 1000 साल पुराणे दौर जे माण्हुनि, अज़ाब जी ख़ुशख़बरी मदीने जे यहूदनि खे ॿुधाई पई वञे। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल आहे। अल्लाह तबारक व तआला, उलमा मुहद्दिसीन जवाब लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला उन दौर जे यहूदनि खे हिन जे करे ॿुधायो त उन्हनि खे त असां सज़ा बि ॾिनीसीं जेका दुनिया में ॾियणी हुई। जीअं तव्हां ॿुधो त मैदान तीर में 40 साल पिया फिरंदा रहिया मूसा अलैहिस्सलाम सां गॾु, क़ौम जब्बारिन जे मुक़ाबले में कोन आया त मन ऐं सलवा अल्लाह ताला उनखे इनाम तौर ते ॾिनी, उनजी बि बेक़दरी कयूं था। मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते वियो, अल्लाह ताला खां तौरात वठण, ही वरी गाबे जे पूजा में लॻी विया त बदिले में अल्लाह तबारक व तआला उनखे सज़ा उहा ॾिनी। 40 साल पिया फिरिया, 40 साल वॾो अरसो। इन्हनि 40 सालनि में जेके जवान से पोड़ा थी विया, जेके पोड़ा से मरी चुका, जेके ॿार से जवान थी चुका, नस्ल हिकिड़ो मटी वॾो अरसो 40 साल। हाणे 40 साल खां पोइ जो पंहिंजे घर ऐं पंहिंजे क़ौम जे असुलियत खे ॾिसण आया, काश सुञाण बि कान पई अचे, छो त उहे वॾा त मरी विया जेके हिनखे ॾिसनि हा त ही असांजा असुल घर ऐं निशानियूं हुयूं। उन दौर खां वठी इहे यहूदी अॼु ताईं क़ुरान पाक जे तालीम मुताबिक़ इन्हनि खे किथे बि टिकाणो न मिलंदो, किथे बि घर न मिलंदो, न सॼी दुनिया में थुकूं खाईंदा, हुते धिका खाईंदा वतंदा। अॼु ताईं इहे इसराइली जेके फ़लस्तीन ते कब्ज़ो करणु अचनि था, हिन जी तारीख़ खणो त इहे उहे यहूदी आहिनि। अॼु ताईं उन्हनि खे उहो घर कोन्हे को, हुते उन्हनि खे मारींदा, उन्हनि जे इलाइक़े ते कब्ज़ो कंदा, चवंदा इहो असांजो आहे, हीअ असांजो आहे, हीअ असांजो आहे। उन दौर में तव्हांखे अल्लाह तबारक व तआला चयो वञो हिते क़ौम जब्बारिन सां लड़ो, इहो शहर तव्हांजो आहे, न लड़िया हो। हाणे हुनखे सज़ा तौर ते इहा सज़ा मिलियल आहे, क़यामत ताईं धिका खाईंदा वतंदा, ॿियनि जे घरनि, ॿियनि जे शहरनि, ॿियनि जे आबादनि ते कब्ज़ो कंदा वतंदा। पोइ वरी उतां मोचड़ो लॻंदो, वरी भॼींदा, वरी ॿिए जाइ ते, वरी उतां मोचड़ो हणंदा माण्हू, वरी भॼींदा, वरी ॿिए जाइ ते। अल्लाह ताला इहा सज़ा सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में जेके उन्हनि यहूदियुनि जे ख़ानदान दर ख़ानदान में माण्हू हुया, उन्हनि खे ॿुधायो त तव्हांजे वॾनि खे असां इहा ज़िंदगी भर लाइ सज़ा ॾिनी, तव्हां केरु थींदा हो? मुंहिंजे नबीअ जे मुक़ाबले में था अचो, तव्हां केरु हो? हीअ मां रियात थो कयां सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे, जो तव्हांजे विच में मौजूदु अज़ाब नाज़िल नथो कयां। उन सां हिकिड़ो वाइदो ऐं वचन आहे, वल्लज़ीना यनक़ुदूना अहदल्लाहि मिन बादि मीसाक़ी व यक़तऊना मा अमरल्लाहु बिही। क़ुरान तो फरमाए मोमिननि जो बि वाइदो हूंदो आहे मूंसां त ताबेदारी कंदा, त पोइ मुंहिंजो बि वाइदो हूंदो आहे उन्हनि सां त जन्नत ॾींदुसि। मुंहिंजो बि मुआइदो आहे, मुंहिंजो सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बि मुआइदो आहे त जेसिताईं तूं हूंदे अज़ाब न कंदुसि। ही बि मुआइदो आहे त जेसिताईं तौबा ऐं ताइब थींदा रहंदा, इस्तिग़फ़ार कंदा, तब अज़ाब न कंदुसि। मां पंहिंजे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे दरगुदर पियो कयां। ही बि वाइदो आहे मुंहिंजो सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां त तूं जे सॼी उम्मत खे कंहिं बि ग़लतीअ, कंहिं बि जुर्म जे करे, गुनाह जे करे सॼी क़ौम तबाह न कंदुसि। जीअं क़ौम लूत खे तबाह कयो, क़ौम आद, क़ौम समूद, क़ौम नूह खे तबाह कयो, ईअं न कंदुसि। हा, वक़्फ़े वक़्फ़े सां थोरो कंहिं माण्हू, कंहिं ॻोठ, कंहिं शहर खे ईअं सज़ा ॾींदुसि, सॼी क़ौम न विञाईंदुसि तुंहिंजी। त पोइ वाक़ई थिए पियो, किथे किथे इलाइक़ा सॼा वञनि पिया, किथे सॼा शहर तबाह थियनि पिया, ज़िलज़िला अचनि पिया, वॾियूं तबाहियूं बर्बादियूं अचनि थियूं, ॿोॾि ऐं पाणी लोड़े पियो। अल्लाह तबारक व तआला उन दौर जे यहूदियुनि खे ॿुधाए छॾियो त उन्हनि खे असां सज़ा ॾिनी, तव्हां जे करे मुंहिंजे नबीअ जे मुक़ाबले में ईंदव
ऐं मुंहिंजो नबी बि मुंहिंजो महबूब पैगंबर आहे, इमामुर रसूल ख़ातमुल अंबिया, सरवरे कौन आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनजे मुक़ाबले में ईंदो कोन बची सघंदो। इहा उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी अज़ाब जी। दुनिया में त उहे भिटकंदा था रहनि, आख़िरत में बि अज़ाब। हाणे वरी अल्लाह ताला अॻिते फरमायो उलाइका लज़ीना हबितत अअमालुहुम, इन्हनि जा जेके चङा अमल हूंदा उहे बि चट कंदासीं फिर दुनिया वल आख़िरत, दुनिया में भी चङायूं उन्हनि जूं चट, आख़िरत में भी उनखे कोई दर्जो न मिलंदो। दुनिया आख़िरत में उन्हनि जा चङा कम चट, हिकिड़ी सज़ा। वमा लहुम मिन नासिरीन, ॿी सज़ा इहा त उन्हनि खे असां जॾहिं पकड़ींदासीं न त पोइ उनखे कोई बि मदद करण वारो न मिलंदो, कोई बि न कंदो उनजी मदद, हर माण्हू उन्हनि खां भॼंदो। पोइ वाकई हिन वक़्तु सवाल पैदा थियो, क़ुरान जो फरमाए थो त जेको अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदो, नबियनि खे क़त्ल कंदो ऐं सालिहनि खे क़त्ल कंदो, उन्हनि जे लाइ अज़ाब जी ख़ुशख़बरी आहे, उन्हनि जा अमल बि चट ऐं उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत में को मददगार बि न मिलंदो। पोइ साईं सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थियो, इहे न यहूदी ऐं नसरानी जंहिंजो तव्हां तारीख़ जो रस्तो छिके खयो खणे त इसराइली जेके आहिनि हिन वक़्तु फ़लस्तीन ते कब्ज़े करण वारा, इहे सभु उहे ई आहिनि। पोइ हिन वक़्तु सॼी दुनिया त उन्हनि जी हिमायत में बीठी आहे। सवाल सम्झ में आयो? हिन वक़्तु सॼी दुनिया त उन्हनि जी हिमायत में बीठी आहे। तव्हां चओ था त वमा लहुम मिन नासिरीन, कोई मददगार उनखे न मिलंदो। चलो अमल अल्लाह ताला जे इल्म में आहे, अमल उन्हनि जा चट थी विया, ठीकु आहे, मञोसीं। हाओ ज़लील आहिनि दुनिया आख़िरत में, इहा बि ॻाल्हि मञूं था, पर तव्हां चओ त मदद उनखे कोई बि न करे ॾींदो, कोई उनजो मददगार न थींदो। हिन वक़्तु बज़ाहिर नज़र सां ॾिसूं था त सभु त दुनिया जा मुल्क उन्हनि जी हिमायत में आहिनि, काफ़िर त ठहे पर मुस्लमान मुल्क बि। उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे मुख़्तलिफ़ तरहनि सां। हिकु त हीअ जेके मुस्लमान मुल्क आहिनि, इहे पंहिंजे ग़लति कार्यनि जे करे, ग़लति पॉलिसियुनि जे करे पाबंदियुनि में ॿधल आहिनि, पंहिंजे मुस्लमान भाइरनि जी मदद नथा करे सघनि। ईअं न त को हुननि सां दिली तौर ते सचा आहिनि, पंहिंजे ग़लति पॉलिसियुनि जे करे, पंहिंजे ग़लति कारोबारी उसूलनि जे करे, पंहिंजे दुनिया जे मुल्कनि सां इख़्तिलाफ़ी सूरतुनि जे हिमायत ऐं मुख़ालिफ़, हिकिड़े मुल्क सां मुख़ालिफ़ आहिनि, हिकिड़े सां हिमायत में आहिनि, पोइ उन्हनि जे उसूल मुताबिक़ हिनखे बि उन्हनि जी हाउ करणी थी पवे। इन्हनि उसूलनि जे मुताबिक़त सां ही पाबंद थियल आहिनि, वरन त दिली तौर ते इन्हनि मुल्कनि जो अवाम उन्हनि सां गॾु आहे। फ़लस्तीन सां अॼु बि मुस्लमान मुल्कनि जो अवाम अॼु बि उन्हनि सां फ़लस्तीन सां गॾु आहे, पर हुकूमत पॉलिसी ग़लति जे करे मुस्लमान पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद नथा करे सघनि। हुननि जे कंहिं हिकिड़े वज़ीर, कंहिं मिनिस्टर या कंहिं ऑफिसर या कंहिं वज़ीर आज़म या कानूनदान जे फ़ैसिले ग़लति हुजण जे करे सॼी क़ौम ग़लति कान थींदी। हिकिड़ी कड़ी जवाब जी आहे। ऐं हुननि सां जेका हुननि जी हिमायत आहे, उहा हिमायत इस्लाम ऐं कुफ़र जे बुनियाद ते कोन्हे, पंहिंजे मफ़ाद ख़ातिर आहे, ऐं उहा ज़ाती मफ़ाद आहे, क़ौमी मफ़ाद बि न आहे। ॿियो वजह इहा आहे त दुनिया जा जेके काफ़र मुल्क आहिनि, मुस्लमान त चयो हिन मजबूरी जे करे चलो साथ था ॾियनि, काफ़र मुल्क जेके हुननि जो साथ था ॾियनि, उन्हनि काफ़रनि जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हयाती में फरमाए छॾियो, अल कुफ़्र मिल्लतुन वाहिदा, काफ़र सभु जो सभु पाण में हिकु अथव। मतां तव्हां इहा ग़लति सोच ज़हन जे अंदरि पालींदा अचो त मुंहिंजा कारोबारी तालुकात यूरोप जे माण्हुनि सां, यूरोप जे वापारनि मुल्कनि सां, नेटो जे माण्हुनि सां, बर्तानिया ऐं फ्रांस जे कारोबारी तबिके सां मुंहिंजा वास्ता तालुकात आहिनि, इहे माण्हू सही ऐं सचा। न न न न, इहे कॾहिं बि तव्हांजा न थींदा। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया बाज़ुहुम औलिया बाज़, इहे हिक ॿिए जा सचा दोस्त थी सघनि था, तव्हां मुस्लमाननि जा दोस्त कॾहिं बि न थींदा। कॾहिं हुन सां दिली दोस्ती न रखिजो। क़ुरान पाक बि चयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चयो। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि वाज़िह थी वई त दुनिया जा काफ़र मुल्क मुस्लमाननि सां सचा न थींदा, पर उन सां मदद त कंदा न। सुवाल वरी बि बाक़ी आहे, मदद त उन्हनि जी बाक़ी बि कनि था। उनजो जवाब बि इहो आहे त इहे मदद सिर्फ़ु इन बुनियाद ते था कनि त उहो ज़िजड़ान भूख बुज़दिल भाड़ी त हे थोरा आहिनि फ़लस्तीनी, इन्हनि जे हिमायत में न, जेकॾहिं मुस्लमान रुगो सभु हुया त असां मरी वेंदासीं। तंहिं करे पहिरियां मुस्लमाननि खे के न के लालचूं ॾेई, के न के जगराफ़ी हुदूद जूं पाबंदियूं लॻाए, उन्हनि खे चिनो परे कयो, पोइ हिननि खे मारियो। हेतिरो अरसो गुज़रियो आहे फ़लस्तीन जे हमास जे नौजवाननि खे
नंढे हिकिड़े तबिके खे तबाह न करे सघिया। ऐं मुख़्तसिर क़िस्म जो टोलो हमास जो जवाननि जो जेको हिन वक़्त ताईं हुनखे परेशान पियो करे, सभु क़ुवतूं हुन सां तोड़े गॾियल आहिनि ऐं थोरो टुकड़ो हिकिड़ो हुन खां खसे न सघिया हिन वक़्त ताईं। भले हू ज़ोर लॻाए ॾिसनि, भले हू बाज़ार हिक ॿिए जी मदद करे ॾिसनि, पर इन्हनि वारी मदद जॾहिं अल्लाह तबारक व तआला जी मदद शामिल हाल थी वई फ़लस्तीन वारनि सां, तॾहिं इन्हनि जी क़ुवत ऐं ताक़त टुकड़ा टुकड़ा थींदी नज़र ईंदी, जीअं रूस जी टुकड़ा थी वई। बाक़ी अल्लाह तबारक व तआला जी नुसरत ऐं मदद असांखे जल्दी छो कोन थी मिले, उहा हिन जे करे त असां मुस्लमान इनफरादी तौर ते बि इज्तिमाही तौर ते बि पंहिंजे दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फिरी विया आहिनि। तॾहिं असांजो दुआऊं क़बूल कोन्हनि, तॾहिं असांजे इबादतुनि में असरु कोन्हे, असांजो खाधो पीतो, असांजो ॾेतियूं लेतियूं हलाल हराम जे पाकाईअ वारे पालीतीअ वारे फ़र्क़ खां बिल्कुलु आज़ादु थी चुकियूं आहिनि, कोई फ़र्क़ु न रहियो आहे। तॾहिं असांजो इबादतूं असांजे दुआऊं जेके आहिनि उन्हनि में असरु न रहियो। त अल्लाह तबारक व तआला जी ॻाल्हि क़ुर पाक जे अंदरि जेका अल्लाह रब ज़ुल जलाल फरमाई, उहा बिल्कुलु बहक ऐं सच आहे। असांजा ख़दशा, असांजा सुवाल सम्झ में न बि आया न त बि असांजा ग़लति, अल्लाह ताला जे ज़ात जो फरमान सचो। क़ुर पाक फरमायो त बसि असां उन्हनि खे मिलंदियूं अमल चट ऐं उनजी कोई मदद न कंदो। हिन वक़्तु दुनिया में जेके उम्मत मुहम्मदीअ में यहूदी आहिनि, अल्लाह से उन्हनि खे ॼण दड़को ॾिनो त तव्हांजा बि अमल चट, ऐं जॾहिं पकड़ियोसीं त को मददगार बि न लभंदो आहे। पोइ जेको क़ुर पाक जे हिन ॻाल्हियुनि खे आयतुनि खे ॿुधी करे सिखी वियो, सम्झी वियो, मुड़ी वियो, पोइ त ॾाढो भलो, पर जे नथो मुड़े त सज़ा मिलंदी। गहरी ज़ाहिरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त ॼण त इन आयतुनि जे ज़रिए यहूदियुनि खे अल्लाह तबारक व तआला मुखातब कयो हो त मुंहिंजे नबीअ सां ऐं मुस्लमाननि सां मुक़ाबले में न अचो न त मरंदव, तव्हांजे वॾनि खे बि पादर आयासीं, तव्हांखे भणंदासीं। पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिसिजे थो त नबियनि सां या नबियनि जे तालीम ॾियण वारनि माण्हुनि सां जेको बि मुक़ाबले में ईंदो हुनजो असर इहो थींदो। पोइ उहो संदन क़ौम जो ताबेदार माण्हू हुजे, मुस्लमान जे मुक़ाबले में गुनाहगार मुस्लमान, नेक मुस्लमान, आलिम, मुफ्ती, मुफ़स्सिर कंहिं नबीअ जे तालीम ॾियण वारे माण्हू जे मुक़ाबले में अचे, हुनजो असर बि उहो थींदो। पोइ जेकॾहिं काफ़िर हुजे मुस्लमान जे मुक़ाबले में त हुनजो असर बि इहो थींदो। पर लड़ाई शर्त आहे त इहा लड़ाई जेकॾहिं दीन जे करे हूंदी, लड़ाई जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फरमान ऐं तालीम ॾियण जे वजह सां हूंदी, हुनजे मुक़ाबले में जेको ईंदो उहो मरंदो, हुनजा अमल बि चट थींदा। अल्लाह ताला जी पकड़ जॾहिं थी त हुनजे नुसरत मदद करण वारो बि केरु न लभंदो। इहा सॼे दुनिया जे माण्हुनि जे लाइ सबक़ आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि सबक़नि मां पिराइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।